लूका अध्याय 17 ठोकर जो कारण ठहण। यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयईं, ईअं न थी सघंदो आहे कि पाप करण जो प्रलोभन माण्हुनि जे साम्हूं न अचे, पर हाय आहे उन माण्हूअ ते जंहिंजे करे पाप करण जो प्रलोभन अचे थो। जेके बि मुंहिंजे मथां विश्वास कनि था, उन्हनि मां कंहिं नंढे जे लाइ बि अगरि कोई पाप करण जो कारण ठहे थो त उन जे लाइ इहो सुठो आहे कि हिकु वॾो चकीअ जो पाट उन जे गले में लटकाए करे उनखे समुंड में विधो वञे। इन करे सावधान रहो। अगरि तव्हां जो कोई विश्वासी भाउ या भेण गुनाह करे त उनखे मना कयो, ऐं अगरि उहो गुनाह मां तौबा करे त संदसि खे माफ़ कयोसि। अगरि हू ॾींहं में 7 दफ़ा बि तव्हां जे ख़िलाफ़ गुनाह करे ऐं तव्हां वटि अची 7 ई दफ़ा चए मूंखे माफ़ कर, त उनखे माफ़ कजो। विश्वास जे बारे में प्रेरितनि यीशुअ खे चयो, असांजे विश्वास खे वधाए। इन ते यीशुअ उन्हनि खे चयईं, अगरि तव्हां जो विश्वास राईअ जे दाणे जेतिरो बि हुजे त तव्हां इन तूत जे वण खे चवंदव कि जड़ खां निकिरी करे समुंड में वञी लॻ, त उहो बि तव्हांजी मञींदो। हिकु दास जो फर्ज़। मञो तव्हां जो कोई दास हल काए या रिढुनि खे चराए करे जॾहिं खेत मां मोटी अचे त तव्हां मां अहिड़ो केरु स्वामी आहे जेको ओॾीमहिल ई उनखे चए अचु रोटी खाइण वेही रहो। छा तव्हां उनखे ईअं न चवंदव, पहिरियों मुंहिंजे लाइ रोटी तयारु कर, ऐं जेसिताईं मां खाई पी न वठां तेसिताईं बीह करे मुंहिंजी सेवा कर, उनखां पोइ तूं बि खाई पी वठिजे। छा स्वामीअ खे पंहिंजे दास जी इन ॻाल्हि जो धन्यवाद करणु खपे कि उन पंहिंजे स्वामीअ जो चयो मञियो आहे? ईअं ई तव्हां बि जॾहिं उहे सभु कम पूरा कयो जेके स्वामीअ जे तरफ़ां तव्हां खे करण जे लाइ चया विया आहिनि, त पंहिंजे पाण खे चओ, मां इन लाइक़ु न आहियां कि परमेश्वर मूंखे धन्यवाद करे या मुंहिंजी सारा करे, छोकी मां ख़ाली उहे ई कम कया आहिनि जेके मूंखे चया विया हुआ। 10 कोड़ियुनि खे शुद्ध करणु। यरूशलेम वेंदे वक़्तु जॾहिं यीशु सामरिया ऐं गलील जे सीमा क्षेत्रनि मां थी वञी रहियो हो त ईअं थियो कि कंहिं गाम मां दाख़िल थींदे वक़्तु हुनखे 10 कोड़ी मिलिया। उन्हनि परियां खां ई बीह करे वॾे वाके सां हुनखे चयऊंसि, हे यीशु, हे स्वामी, असां ते रहम कर। यीशुअ उन्हनि खे ॾिसी करे चयईं, वञो ऐं पंहिंजे पाण खे याजकनि खे ॾेखारियो। उहे रस्ते में वेंदे वक़्तु ई कोड़ मां शुद्ध थी विया। तॾहिं उन्हनि मां हिकु ॼणे इहो ॾिसी करे कि मां कोड़ मां शुद्ध थी वियो आहियां, वॾे आवाज़ सां परमेश्वर जी स्तुति कंदे मोटियो। उहो यीशुअ जे पेरनि ते मुंहुं भर किरी हुन जो धन्यवाद करणु लॻो, ऐं हू हिकु सामरी हुयो। इन ते यीशुअ चयईं, छा 10 जा 10 ई ॼणा कोड़ मां शुद्ध न थिया? त पोइ बाक़ी 9 किथे आहिनि? छा इन सामरीअ जे अलावा ॿियो कंहिंखे बि ईअं न थियो कि मोटी करे परमेश्वर जी स्तुति करे? तॾहिं यीशुअ उनखे चयईं, उथी करे हलियो वञ, तुंहिंजे विश्वास तोखे ठीकु कयो आहे। परमेश्वर जे राज जो अचणु। हिकु ॾींहुं फरीसियुनि यीशुअ खां पुछियो कि परमेश्वर जो राज कॾहिं ईंदो? इन ते यीशुअ उन्हनि खे चयईं, परमेश्वर जो राज कुझु अहिड़ो कोन्हे कि उनखे इन अखियुनि सां ॾिसी सघिजे। माण्हू ईअं न चई सघंदा आहिनि, ॾिसो परमेश्वर जो राज हिते आहे या उते आहे, छोकी परमेश्वर जो राज तव्हां जे विच में आहे। उनखां पोइ यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयईं, उहे ॾींहं अचण वारा आहिनि जंहिंमें तव्हां माण्हूअ जे पुट जे ॾींहंनि मां हिकु ॾींहं खे ॾिसण जे लाइ सिकंदव, पर उनखे ॾिसी न सघंदव। माण्हू तव्हांखे चवंदा, ॾिसो माण्हूअ जो पुटु हिते आहे या ॾिसो उते आहे, पर तव्हां उन्हनि जी ॻाल्हियुनि ते विश्वास करे उन्हनि जे पोयां न हली वञिजो, छोकी जीअं बिजली आसमान जे हिकु छेड़े खां वठी ॿिए छेड़े ताईं चमकंदी आहे, उअं ई माण्हूअ जो पुटु बि पंहिंजे ॾींहंनि में प्रगट थींदो। पर हा, पहिरियों इहो ज़रूरी आहे कि उहो ॾाढियुनि तकलीफ़ुनि मां वञे ऐं इन पीढ़ीअ जा माण्हू उनखे तुच्छ सम्झी करे ठुकराइनि। जीअं नूह जे ॾींहंनि में थियो, उअं ई माण्हूअ जे पुट जे प्रगट थियण जे ॾींहंनि में बि थींदो। जेसिताईं नूह जहाज में न चढ़ियो तेसिताईं माण्हू खाईंदा पीअंदा हुआ ऐं उन्हनि जे विच में शादियूं थींदियूं हुयूं। पर नूह जे जहाज में चढ़ण खां पोइ जल प्रलय अची करे बाक़ी सभिनीनि माण्हुनि खे ख़तमु करे छॾियईं। ऐं साॻे ई तरीक़े सां ई जीअं लूत जे ॾींहंनि में बि थियो हो कि माण्हू खाईंदा पीअंदा हुआ, ॾे वठि कंदा हुआ, वण लॻाईंदा हुआ ऐं घर ठाहींदा हुआ। पर जंहिं ॾींहं ते लूत सदोम नगर मां ॿाहिरि निकितो त उन ई ॾींहं ते आकाश मां बाहि ऐं गंदरफ जी बरसाति उन नगर जे मथां अची पई ऐं उन सभिनीनि माण्हुनि खे नाश करे छॾियईं। उअं ई माण्हूअ जे पुट जे प्रगट थियण जे ॾींहंनि में बि थींदो। उन ॾींहं ते जेको धाबे ते हुजे उहो पंहिंजे घर मां कुझु खणण जे लाइ हेठि न लहे, ऐं जेको खेत में हुजे उहो घर ॾांहुं न मोटे। यादि रखिजो लूत जी ज़ाल सां छा थियो हो। जेको बि पंहिंजी जान बचाइणु चाहे उहो उनखे विञाईंदो, ऐं जेको उनखे विञाईंदो उहो ई उनखे बचाईंदो। मां तव्हांखे चवां थो, उन राति जो 2 ॼणा हिकु खट ते सुम्ही पिया हूंदा,
हिक खे खंयो वेंदो ऐं ॿिए खे छॾियो वेंदो। ॿ स्त्रियूं गॾु मिली करे रोटी ठाहींदियूं हूंदियूं, हिक खे खंयो वेंदो ऐं ॿीअ खे छॾियो वेंदो। ॿ ॼणा खेत में कमु कंदा हूंदा, हिक खे खंयो वेंदो ऐं ॿिए खे छॾियो वेंदो। इहो ॿुधी चेलनि यीशुअ खां पुछो, हे प्रभु, हे सभु किथे थींदो? यीशुअ उन्हनि खे चयो, जिते लाशूं हूंदियूं आहिनि उते ई गिद्ध बि इकट्ठा थींदा।